मुझा अजीज दोस्तों, भावरों, भाइयों, शागिर्दों, अस्सलाम वालेकुम। मां तकरीर करे आयो आहियां पार्टी के दफ़्तर सां जेके असांजा मेहरबान दोस्त भाउर बीठा हुते उन्हनि सां मां मुखातिब थी आयो आहियां ऐं हिते बि अवां सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। दरख़्वास्तां जेके बि असांखे मिलियूं आहिनि मां उन्हनि भाउरनि खे भेनरुनि खे यकीन थो ॾियारायां त ईअं न सम्झो त दरख़्वास्तां छड़ो असां पंहिंजे हथ में रखियूं आहिनि ऐं उन्हनि ते असां को अमल न कंदासीं, गौर न कंदासीं। इहो असुल न थींदो। असां हर हिकु दरख़्वास्त चङी तरह ॾिसंदासीं ऐं जेका ख़िदमत थी सघंदी, जेके जाइज़ कम आहिनि, जेके वाजिबी कम आहिनि, जंहिंमें नाइंसाफ़ी थी आहे उन में मां तव्हांखे यकीन थो ॾियारां मां पंहिंजे पारां ऐं मुंहिंजे दोस्तनि जे पारां, सिंध हुकूमत जे पारां, त तव्हांजा उहे जाइज़ कम जेके हक़ी कम तव्हांजा आहिनि जंहिंमें नाइंसाफ़ी थी आहे उन्हनि में ज़रूरु इंसाफ़ थींदो ऐं तव्हांखे पंहिंजी दरख़्वास्तां मिलंदियूं। 23 तारीख़ वरी डिप्टी कमिश्नर नवाबशाह में दरबार हॉल में मुलाक़ात कंदो ऐं जेके हितां असांखे दोस्त मिलिया आहिनि उन्हनि खे कागज़ जे टुकड़े ते लिखी बि ॾिनो अथई त 23 तारीख़ वरी मां सां मिलो, त उन सां वरी तव्हां 23 तारीख़ मिलिजो। मां हिते इन ई ख़्याल सां आयो हुउमि त तव्हां सां कचहरी कयां, तव्हां सां मुलाक़ात कयां ऐं तव्हांजूं दरख़्वास्तां वठां। कलाक खनि मां हिते वेठो रहियो आहियां ऐं इन कलाक में काफ़ी दरख़्वास्तां मिलियूं आहिनि। मूंखे अफ़सोस आहे त किन माण्हुनि सां, किन ग़रीबनि सां ज़्यादतियूं थियूं आहिनि। मां ग़रीबनि खे इहा हिदायत कंदुमि त तव्हां महिरबानी करे दिलि न हारायो, तव्हां दिलि न हारायो, तव्हां पंहिंजे हक़नि लाइ तव्हां महिरबानी करे तव्हां मज़बूत दिलि सां पंहिंजी पूरी कोशिशि कयो, छो जो इन करे त कानून तव्हां सां आहे। हाणे इन हुकूमत में ऐं इन हुकूमत ऐं ॿियनि हुकूमतनि में फ़र्क़ु इहो आहे त इन हुकूमत जेके कानून ठाहिया आहिनि उहे कानून ग़रीबनि लाइ ठाहिया आहिनि। कानून तव्हांजा आहिनि, कानून जी तव्हां सां हमदर्दी ऐं मदद आहे। इन खां सवाइ हुकूमत तव्हांजी आहे, हुकूमत तव्हांजी ख़िदमत कंदी त तव्हां महिरबानी करे तव्हां पंहिंजे ईअं न सम्झो त को अहिड़ो वॾो माण्हू आहे जेको तव्हां सां ज़ुल्म थो करे सघे, ईअं न सम्झो त को वॾो ज़मींदार आहे जेको तव्हांखे बेदख़ल थो करे सघे, ईअं न सम्झो त को एॾो वॾो रइस आहे जेको तव्हांखे पंहिंजा हक़ न ॾियाराईंदो। हक़ तव्हांखे छड़ो हिन हुकूमत न ॾियाराया आहिनि, पर असां शुरू खां वठी इहे तव्हां सां वाइदा कया आहिनि। जॾहिं असां हुकूमत में न बि हुयासीं उन ज़माने खां असां इहे तव्हां सां वाइदा कया आहिनि। जॾहिं असां उन वक़्त में इहे वाइदा कया आहिनि त इहो असांजो फ़र्ज़ु आहे त हिन वक़्त में जॾहिं असांजी हुकूमत ठही आहे त तव्हांजा असां कमु कयूं ऐं तव्हांजी ख़िदमत कयूं, तव्हांजी ख़िदमत कंदासीं, तव्हांजी ख़िदमत थींदी, पर महिरबानी करे तव्हां बि का कोशिशि कयो। ईअं न चयो असां बेवस आहियूं, असां काॾे वेंदासीं, असां मोहताज आहियूं, असां लाचार आहियूं। तव्हां लाचार न आहियो, तव्हां बेवस न आहियो। तव्हां ईअं न सम्झो पाण खे त तव्हां एतिरा मायूस आहियो ऐं एतिरा कमज़ोर आहियो। असांजी जेका ताक़त आहे उहा अव्हांजी ताक़त आहे। असांजी जेका बि ताक़त आहे उहा तव्हांजी ताक़त ॾियल आहे असांखे। इन करे तव्हां कीअं बेवस था थी सघो, तव्हां कीअं सॼे थी सघो त असांजा कम न थींदा। इंशा अल्लाह ताला जेके जाइज़ कम आहिनि, जेके सचा कम आहिनि, जेके सदाकत जा कम आहिनि उहे इंशा अल्लाह ज़रूरु थींदा। जेसि ताईं मां में जान आहे मां ॾिसंदो रहंदुमि त इहे तव्हांजा कम पिया थींदा। इन करे मां आयो आहियां, इन ख़्याल सां मां आयो आहियां, कंहिं ख़्याल सां मां आयो आहियां। हाणे मूंखे अॻिते बि हलणो आहे, नौशहर फरोज़ वञिणो आहे। तव्हां सां मुलाक़ात थी, मूंखे वॾी ख़ुशी थी। ऐं जेके रहियल दरख़्वास्त आहिनि उहे बि असांखे ॾियो, रहियल दरख़्वास्तां ॾियो भला, रहियल बाबा रहियल दरख़्वास्तां उहे वठो, रहियल दरख़्वास्तां जेके आहिनि